अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉप इशू सां मां रियाज़ अहमद सोरियानी। नाज़रीन, असांजे मुआशरे में इहो ॾिठो वेंदो आहे त जिथे बहितर तालीम हूंदी आहे त उहो मुआशरो तरक़ी करे सघे थो, पर ॾिठो इहो वियो आहे त तालीम सां गॾोगॾु एक्स्ट्रा जेके एक्टिविटीज़ आहिनि या स्पोर्ट्स आहिनि त उन्हनि ते बि तवजो इंतिहाई लाज़मी हूंदो आहे। असांजे हिन इलाइक़नि में ख़ासि करे उत्तर सिंध में मर्द या छोकिरा त स्पोर्ट्स में अॻिते आहिनि, पर छोकिरियुनि जो स्पोर्ट्स में हिसो वठणु या उन्हनि जो घरनि खां ॿाहिरि निकिरणु इंतिहाई ॾुखियो आहे। पर असां वटि जेकाबाद में तमामु अहम मिसाल मौजूदु आहे त हितां जी अदड़ी इरम बलोच छोकिरियुनि खे अॻिते आणे मतिलबु हॉकी जे मैदान में उन्हनि खे कोचिंग ॾेई करे अॻिते आणण जी अहम ऐं भरपूर कोशिशि करे रही आहे। इन हवाले सां असां डिस्कस कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में इरम बलोच सां। इरम, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम वेलकम चऊं था। थैंक यू वेरी मच। असां ॾिठो आहे त तव्हां जेकाबाद जहिड़े शहर में नियाणियुनि खे स्पोर्ट्स ख़ासि करे हॉकी जे मैदान में गाइड कयो था, उन्हनि खे कोचिंग ॾियो था। तव्हांखे इहो जज़्बो कीअं पैदा थियो? सभु क़ौम में त अस्सलाम वालेकुम। ऐं जेको आहे मां तव्हांजी ॾाढी थैंकफुल आहियां तव्हांजे चैनल जी पूरी टीम जी, त तव्हां असांखे इनवाइट कयो ऐं हीअ असांखे जेको आहे त मौक़ो फ़राहम कयो आहे पंहिंजे चैनल जे थ्रू असां पंहिंजी अकेडमी खे इंट्रोड्यूस कराए सघूं। त हीअ जेको आहे मां स्पोर्ट्स लवर त आहियां काफ़ी सालनि खां पंहिंजी स्कूल लाइफ खां, लेकिन हिते जेके त तव्हांखे ख़बर आहे जेका तमामु हिकिड़ो बैकवर्ड इलाइक़ो आहे, का बि फैसिलिटीज़ ऐं स्पेशली नियाणियुनि खे त स्कूलनि में बि फैमिलीज़ जेके त सपोर्ट न कंदियूं आहिनि त मोकिले सघूं, ऐं काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि फीमेल्स सां। त स्पोर्ट्स जो त कॾहिं ख़्याल बि न हुयो त हिते एतिरी हद ताईं छोकिरियूं अॻिते वञी सघनि थियूं। त असां पंहिंजे दौर में स्कूल लाइफ में बि कॉलेज लाइफ में बि स्पोर्ट्स खे कंटिन्यू कयोसीं, लेकिन असां वटि अहिड़ी का बि फैसिलिटी न हुई ऐं का बि अहिड़ो जेको आहे सपोर्टर न हुयो जंहिंजे थ्रू असां जेको आहे त अॻिते वञी सघूं। त इहा जेका त मुंहिंजी ख़्वाहिश रही हमेशह त मां काश त स्पोर्ट्स में अॻिते वञा हा, ऐं असां में एतिरी जेका त क्वालिटीज़ हुयूं, एतिरा सुठा जेका असां एथलीट्स हुयासीं। मां जेको स्टार्ट कयो टेबल टेनिस को कयो त मां आर्मी जी जेका त छोकिरी खे बीट कयो हुयो, त टैलेंटेड त हुयासीं ऐं टैलेंट काफ़ी आहे जेकाबाद में, लेकिन फैसिलिटीज़ जी वजह खां असां वेझी वियासीं पंहिंजे घरनि में। त इन्हनि हालतुनि खे जेको आहे त सोचींदे मां एज़ अ स्पोर्ट्स लवर मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई, मुंहिंजो इहो ड्रीम हुयो त जेकॾहिं लाइफ में मूंखे अहिड़ो कोई मौक़ो मिलियो त मां पंहिंजी हिकिड़ी जेका स्पोर्ट्स अकेडमी स्टार्ट कंदमि। त छोकिरियुनि लाइ जेका असांजे लाइ का सपोर्ट न आहे त मां उन्हनि खे जेतिरो मूंखां थी सघंदो कोचिंग फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि खे जेके सर्विसिस आहिनि मां उन्हनि खे ज़रूरु प्रोवाइड कयां। ऐं अलाह जो अहसान आहे त 29 मई में 2017 में असां पंहिंजी हॉकी अकेडमी जो आगाज़ कयोसीं, छो जो हॉकी असांजो क़ौमी खेल आहे ऐं सिर्फ़ु मां ई न बल्कि पूरी क़ौम जो हक़ आहे, फ़र्ज़ु आहे त पंहिंजे क़ौमी खेल सां प्यार करनि, ऐं असां पंहिंजी क़ौमी रांदि जी थ्रू असां आगाज़ कयो। तव्हां जॾहिं शुरूआति कई अकेडमी जी, तव्हांखे कीअं लॻो? ज़ाहिर आहे उनमें काफ़ी मुश्किलातूं पेश आयूं हूंदियूं हिन माहौल में, असांजे जेको जेकाबाद जो माहौल आहे। जी अदा ईअं आहे त हॉकी सां रिलेटेड इहो आहे त मां न कि सिर्फ़ु फीमेल्स जे लाइ तव्हांखे चवंदमि, असांजा बॉइज़ बि जेको आहे सफ़र पिया करनि काफ़ी सालनि खां तक़रीबन हॉकी ते जेकाबाद में इंट्रस्ट पिया वठनि मेल फीमेल जेके आहिनि, असांजा बॉइज़ गर्ल्स जेके आहिनि तक़रीबन असांजे दौर खां बि अॻु में 25 इयर्स खां। लेकिन इहो आहे त असां वटि मेन जेको इशू आहे जेकाबाद में उहो आहे ग्राउंड जो इशू आहे। तव्हां सोचो त 35 सालनि खां 30 सालनि खां त हॉकी हिकिड़ो क़ौमी असांजी जेका त रांदि आहे त हर ज़िले में उनजो स्टेडियम हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। बाक़ी उन खां पोइ टाइमिंग्स हूंदियूं आहिनि त कहिड़े टाइम उते बॉइज़ अचनि जेके अदर ज़िलनि में थियनि था, वॾनि शहरनि में उन जूं टाइमिंग्स फिक्स आहिनि त कहिड़ी टाइम जेका त गर्ल्स जी ट्रेनिंग थींदी, कहिड़ी टाइम बॉइज़ जी। असां जेका त ॾाढी जेका मायूसी इहा आहे त असांजे लाइ हिते हॉकी जो ग्राउंड ई न आहे। तव्हां स्टैंडर्ड तव्हां ॾिसो त हाणे हॉकी टोटली एस्ट्रोटर्फ ते थिए थी। असां वटि मिटी जा ग्राउंड आहिनि, बॉल कंट्रोलिंग जेका हूंदी आहे उन में वॾो फ़र्क़ु अचे थो। असां हिते मिटी जे ग्राउंड ते खेॾे करे या असां टाइल ते खेॾे करे जॾहिं असां टर्फ ते वञूं था त पोइ काफ़ी डिफरेंस अचे थो, लेकिन पोइ बि असां उन जे होम ग्राउंड ते उन्हनि खे बीट करे अचूं था। अच्छा, माशाल्लाह, इहो हिकिड़ो लॻे थो जज़्बो आहे तव्हां जेको छोकिरियुनि खे उहो वधीक उकसायो था उन्हनि खे महिनत करण ते, इन में तव्हांजो माशाल्लाह अहम किरदारु आहे। तव्हां इहो ॿुधायो त हिते जेकाबाद में मतिलबु जेके तव्हां जी मैचिस थींदियूं आहिनि उहे कहिड़ी सतह ते थींदियूं आहिनि ऐं टीम्स वग़ैरह कीअं सिलेक्ट थींदियूं आहिनि?
तव्हां इहो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा? जैकाबाद में त हॉकी जो त का बि अहिड़ो कोई ख़ासि इवेंट नाहे थींदो, छो जो हिते असां वटि स्टेडियम नाहे, लेकिन नंढे लेवल ते स्कूल लेवल ते स्कूल ऐं कॉलेज गेम्स हर साल थींदियूं आहिनि, जेके पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड जा इवेंट्स हूंदा आहिनि। सालाना स्पोर्ट्स वीक हूंदो आहे जेको सियारे में थींदो आहे अक्सर करे। पोइ उहे जेका त स्कूलनि जूं जेके टीम्स हूंदियूं आहिनि, लेकिन उहे एतिरियूं जेके त अवेयर न हूंदियूं आहिनि। उन्हनि गर्ल्स खे रूल्स जी का ख़बर न हूंदी आहे त मूंखे किथे खेॾणो आहे, मां डिफेंडर आहियां या मां फॉरवर्ड लाइन में खेॾां थी। त जेको आहे सिर्फ़ु ईअं न हूंदो आहे त तव्हां हॉकी थमाए छॾो ऐं छोकिरी खे चओ त हलो तव्हां हाणे खेॾो, तव्हांखे बसि हिन खे रोकणो आहे ऐं बॉल खे हिकिड़ो हिट हणणी आहे, ईअं न हूंदो आहे। हिकिड़ा जेके त सेशन्स बि हूंदा आहिनि, मोटिवेशन सेशन हूंदा आहिनि। असांजो अलाह जो शुक्र आहे त असांजी अकेडमी जे थ्रू त असां स्टार्टिंग में उन्हनि खे पंहिंजी गर्ल्स खे उन्हनि खे ट्यूशन ॾींदा आहियूं। उन्हनि खे असां लैंग्वेज जो बि जेको आहे त ट्यूशन ॾियूं था, छो जो असांजी गर्ल्स अलाह जो शुक्र आहे हिकिड़ी असांजी छोकिरी जेका वॾी में वॾी अचीवमेंट आहे पूरे लाड़काना डिवीज़न जी, त पाकिस्तान आर्मी जी विमेन हॉकी टीम में खेॾे पई हाणे तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे। त हिकिड़ी बैकवर्ड इलाइक़े जी छोकिरी ऐं बैकवर्ड इलाइक़े जी फैमिली खां, त हाणे उनजी जेका त उनखे मंथली सैलरी उनखे 15,000 मिले पई। इंशाल्लाह हाणे जून में उनजी जेका त 20,000 सैलरी थींदी, जेका फैमिली लाइ बि हिकिड़ी वॾी सपोर्ट आहे। मतिलबु पोयां तव्हांजो हिकिड़ो अहम किरदारु आहे उनखे अॻिते आणण में, तव्हांजी अकेडमी जो चइजे। जी जी, असांजी अकेडमी सां उन्हनि जेको आहे त आर्मी जे कोच राब्तो कयो ऐं असांजूं तक़रीबन 3 खां 4 छोकिरियूं वयूं ट्रायल्स ॾियण लाइ। अलाह जो शुक्र आहे हिकिड़ी बि सिलेक्ट थी त वॾी अचीवमेंट आहे असांजी पूरे जैकाबाद जे लाइ। तव्हां छा था सम्झो स्कूल लेवल खां ई इन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, जीअं छोकिरियुनि खे या छोकिरनि खे इन हॉकी जी जेका रांदि आहे उन तरफ़ माइल करण लाइ या ट्रेनिंग या कोचिंग ॾियण लाइ स्कूल लेवल खां ई क़दम खयां वञनि? मां उहो ई चवां थी त जेकॾहिं असां इहे एफर्ट्स कया आहिनि, मूं जेको वर्क कयो आहे स्पॉन्सर्स सां, जेके सियासी लीडर्स आहिनि, असांजी जेका त सभु खां अॻु में त मां तव्हांखे इहो ॿुधायां त असांजी अकेडमी जा जेके सरबराह आहिनि मीर एजाज़ हुसैन जखराणी साहिबु आहिनि, उन्हनि जो असां ते हथु आहे ऐं उन्हनि बाक़ाइदा सपोर्ट कई आहे असांखे पूरी अकेडमी खे। असांजा ट्रैक सूट्स, असांजे जेको त हॉकी जो जेको बि सामान आहे, इक्विपमेंट्स जेके आहिनि ऐं मेडिसिन्स वग़ैरह। लेकिन इहो आहे त हाणे मां इन ॻाल्हि खे सफ़ा जेको आहे त न मञींदमि त असांजा जेके डिफरेंट कंपनीज़ आहिनि या लीडर्स आहिनि उन्हनि खे स्पोर्ट्स में का बि इंट्रस्ट न आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असांखे पाण खे अॻिते वञिणो आहे। उन्हनि खे असां रिक्वेस्ट कयूं त इहो पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड ॾाढो इस्लामाबाद में एक्टिव आहे, लेकिन इहो आहे त असांखे ज़रूरत आहे एटलीस्ट असां थोरो ज़हमत कयूं। पहिरियों त इहो आहे त छोकिरियुनि खे इंट्रस्ट पैदा थिए, बाद में वरी पेरेंट्स राज़ी थियनि। तव्हांखे इहो डिफिकल्ट न लॻंदो आहे त हिकिड़ी छोकिरी विलिंग हुजे तव्हांजी कोचिंग में अचण लाइ, वरी तव्हांखे हुनजे वालिदेन सां बि डिस्कस करणी पए त इन्हनि खे तव्हां परमिशन ॾियो, इन क़िस्म जा तव्हां ते अॻियां आहिनि कोई मिसाल? इहा त अदा ईअं सम्झो त ॾाढा इशूज़ असां फेस पिया कयूं जैकाबाद जी स्पेशली फैमिली, वॾनि वॾनि शहरनि में बि इहे इशूज़ आहिनि त छोकिरियुनि खे छोकिरनि खे इंट्रस्ट हूंदो आहे, लेकिन छोकिरनि खे बि फोर्स कयो वेंदो आहे त कंहिं शॉप ते वञी बि उते तव्हां कमाए ॾियो असांखे या कुझु। ऐं असां जेके असांजे काफ़ी खिलाड़ी रहिजी विया उहे इन में त उन्हनि खे फाइनेंशियली इशूज़ हुया, पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करिणो हुयो, त डिफरेंट स्कूलनि में हू जॉब पियूं करनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्कूलनि खे उन्हनि खे ऑफ न मिलंदो त हू जेके त असांजी एक्टिविटीज़ में हिसो न वठी पई सघनि। त फैमिलीज़ अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि, काफ़ी फैमिलीज़ आहिनि त हलो ठीकु आहे कंहिंजे वालिद साहब सां मिलियासीं, असां उन्हनि खे घुराए करे जेके बाक़ी नियाणियूं आहिनि उन्हनि सां मिलायोसीं त उन्हनि जी सेटिस्फेक्शन थी वेंदी आहे। लेकिन कुझु अहिड़ा जेके स्पेशल केसिस आहिनि जिन्हनि नियाणियुनि जा वालिद बि न आहिनि, त उन जा ईअं थींदो आहे त जीअं जेको ॿारु यतीम थींदो आहे त हर कोई उनजो पीउ थींदो आहे, त असांजे लाइ उहा ॾाढी डिफ़िकल्टी ईंदी आहे उन जा यंग जेके भाइर आहिनि उन्हनि खे मोटिवेट करण में। त लेकिन इहो अलाह जो एहसान आहे त हाणे फैमिलीज़ काफ़ी जेको आहे त सेटिस्फाइड थी वियूं आहिनि ऐं हिन वक़्तु असां वटि 35 छोकिरियूं आहिनि अकेडमी में। अच्छा, तव्हां हिकु त इहो आहे त तव्हांखे अकेडमी हलाइण लाइ ज़ाहिर फंड्स जी ज़रूरत पवंदी हूंदी, ॿियो इहो त तव्हां जंहिं ॿारनि खे या छोकिरियुनि खे ट्रेन कयो था उन्हनि खां का चार्जिस वठंदव या फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे त ट्रेनिंग ॾींदव? हीअ अञा जेका स्पोर्ट्स जी फील्ड आहे, पहिरें त तव्हां पूरे मुल्क में वञो त विमेन टीम्स तव्हांखे न मिलंदियूं। हिते ईअं सम्झो त असां उन्हनि खे जेको आहे ॾाढो मोटिवेट कयूं था, पोइ ॾाढी दिक़त सां उहे पहिरियों ई अचनि थियूं, रक्शे जा किराया वग़ैरह उन्हनि खे इशूज़ थियनि था। त असांजी इहा वाहिद अकेडमी आहे जेका का बि फीस न वठंदी आहे ऐं उन्हनि खे अकेडमी जे थ्रू जेको आहे सामान बि असां ॾियूं था, प्रोवाइड कयूं था खेॾण लाइ, ट्रेनिंग लाइ, ऐं उन खां अलावा इवेंट्स में बि हू खेॾंदा आहिनि। उनजी किट्स, उन जा हॉकी जा सामान जेके आहिनि, बॉल्स आहिनि ऐं इवन उनजो फर्स्ट एड
त का बि अहिड़ी का फीस न आहे। इहा त मतिलबु तव्हांजी पूरे पाकिस्तान में मिसाली अकेडमी थी वई या कोचिंग सेंटर थी वियो हॉकी जे हवाले सां जेको फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे मुहैया करे थो। हुकूमती सतह ताईं हूंदा पर प्राइवेट सेक्टर में मां सम्झां थो अहिड़ो कोई बि अकेडमी न हूंदी जेका फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे ट्रेनिंग फराहम करे। माशाल्लाह इहो तव्हां तमामु सुठो क़दम खणी रहिया आहियो। अच्छा तव्हांजी छोकिरियूं अकेडमी जूं कंहिं ॿाहिरि मुल्क बि वयूं आहिनि सिलेक्ट या उते हिसो वरितो अथऊं रांदियुनि में? जी जी हर साल जेको आहे त स्पोर्ट्स बोर्ड जी जेका टीम वेंदी आहे यंग जेके खिलाड़ी हूंदा आहिनि हर हिकु गेम में, त अलाह जो एहसान आहे असांजूं जेके छोकिरियूं 2 थाईलैंड जो ट्रिप कयो अथनि बाक़ाइदा मेरिट ते सिलेक्ट थियूं आहिनि। लाड़काना में हिकिड़ो इवेंट थियो त उन्हनि जा ऑफिशियल जेके आहिनि डिपार्टमेंट्स जा जेके कोचिस आहिनि उन्हनि उनखे शॉर्ट लिस्ट कयो ऐं बाक़ाइदा उनजी सिलेक्शन थी ऐं उन्हनि थाईलैंड जो ट्रिप कयो जेका वॾी हिकिड़ी जेका ख़ुशी जी ॻाल्हि आहे, फ़ख्र जी ॻाल्हि आहे। असांजूं ॿारड़ियूं एतिरी हद ताईं वञी सघनि थियूं ऐं डिपार्टमेंट्स ताईं अगरि उहे वञनि थियूं त इनशाअल्लाह होपफुल आहियूं, असांजी दुआऊं उन सां गॾु आहिनि त नेशनल टीम में बि ज़रूरु ईंदियूं। अच्छा तव्हां माशाल्लाह तमामु सुठो कमु आहे जो छोकिरियूं मतिलबु इंटरनेशनल लेवल ते हॉकी हितां जी मतिलबु खेॾनि थियूं छोकिरियूं जेका बाजूं। तव्हां छा चाहींदव त हुकूमत या वस वारा हितां जा लोकल माण्हू तव्हांजी कहिड़े क़िस्म जी हेल्प कनि त अञा तव्हां वधीक इन खे पंहिंजी अकेडमी खे मुयसरु करे सघो ऐं सुठे नमूने सां उन्हनि खे ट्रेनिंग ॾेई सघो? जी असांजो जेको मेन इशू आहे उहो फाइनेंशियली आहे छो जो असां काई फीस बि असां न वठंदा आहियूं गर्ल्स खां, त फंडिंग जेका रेगुलर न आहे असांजी छो जो असांजी रजिस्ट्रेशन आहे न आहे थियल सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में बैन लॻल आहे ऐं स्पोर्ट्स डिपार्टमेंट जी साइड अगरि असां जेकॾहिं वञूं था त उन्हनि त जेको को बि कमु न कयो आहे। जेकॾहिं असां अगरि उन जे हिसाब सां हलूं त पोइ असांजी अकेडमी बि ठप थी वेंदी। त असां कोशिशि कयूं था त असां पंहिंजी सर्विसिस खे कंटिन्यू रखूं। जी असां पाण एफर्ट्स कयूं था त जेके बि असांजा मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त जेके असांजा सियासी ऐं समाजी लीडर्स आहिनि जीअं मीर एजाज़ हुसैन ख़ान साहिबु त असांखे जेको आहे हमेशह सपोर्ट कयो आहे। इन्हनि जहिड़ा ॿिया बि काफ़ी अहिड़ा लीडर्स आहिनि, असां लकी आहियूं त जेका बाद में तमामु सुठा बहितरीनु समाजी लीडर्स बि जीअं हाणे लॉकडाउन जी जेका सिचुएशन थी कोविड-19 में त हिकिड़ो असांजा जेके बहितरीनु लीडर आहिनि हाजी शेख मोहम्मद बुख़ैरी साहिबु उन्हनि सां असां सिर्फ़ु उन्हनि असांजी हिकिड़ी कॉल ते हिकिड़ी रिक्वेस्ट ते पूरी अकेडमी जी गर्ल्स लाइ राशन बि असां ॾे मोकिलियो। त छो जो ॾिसो खिलाड़ी आहिनि अक्सर करे अहिड़ा ॿार स्पोर्ट्स में ईंदा आहिनि स्पेशली हार्ड स्पोर्ट्स में आउटडोर में जिन्हनि जी फैमिली जेका त अफोर्ड न करे सघंदी आहे उनजी फर्दर स्टडीज़ लाइ। त असांजी इहा कोशिशि आहे त इन्हनि ॿारनि जो बि ओतिरो ई नालो थिए जीअं हिकु डॉक्टर जो नालो थिए थो, हिकिड़ो वकील जो नालो थिए थो, जेके वॾनि माण्हुनि जूं जेके न्याणियूं आहिनि उहे इज़त कमाइनि थियूं, नालो कमाइनि थियूं। त हाणे असांजी गर्ल्स खे बि फ़ख्रु महसूसु थिए थो त हू हिकु मक़ाम ते आहिनि। हाणे रिज़ल्ट आहे, हाणे कुझु हासिलु थिए थो, डिफरेंट डिपार्टमेंट्स आहिनि जेके जॉब्स ॾियनि था, स्टाइपन ॾियनि था, त फ्यूचर आहे स्पोर्ट। अच्छा वॾी महिरबानी इरम तव्हांजी। असां उमेदु कयूं था तव्हांजी अकेडमी अञा तरक़ी करे जीअं तव्हां हितां छोकिरियुनि खे अञा वधीक अॻिते आणे सघो। नाज़रीन अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कईसीं इरम बलोच सां जेका हॉकी जी अकेडमी हिते हलाइनि था जेकाबाद जहिड़े पसमानदा शहर में ऐं हितां जी छोकिरियुनि खे अॻिते आणण जे लाइ तमामु पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिर्फ़ु हिकिड़े या ॿिनि शख़्सनि या इनफ़रादी तौर ते इन सां इहो मतिलबु छोकिरियूं या इन्हनि जे अॻिते अचण जे लाइ सभिनी सॼे मुआशिरे खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे त जीअं असांजूं पुठिते पयल इलाइक़नि में जेके छोकिरियूं आहिनि उहे अॻिते अची सघनि। इजाज़त ॾींदा अल्लाह भाई।